बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फ्राई पैन में तेल गरम करे उन में धोतल कटियल भिंडियूं विझी तरण लाइ छॾे ॾींदासीं। जेसि ताईं असां जूं अधु भिंडियूं तरजनि ओसि ताईं ॿिए पासे असां कचियुनि साइन अंबड़ियुनि खे छिले धोई पोइ कटे टुकर करे रखंदासीं ऐं उन सां गॾु ॿ टे सावा मिर्च बि कटे या सॼाई धोई रखंदासीं। जॾहिं भिंडियूं अधु तरिजी वञनि त उन में थोरो लूणु विझी भिंडियुनि खे मिलाईंदासीं। पोइ फ्राई पैन जे विच तां थोरो भिंडियूं हटाए उन में असां कटियल अंबड़ियूं ऐं मिर्च जेके असां रखिया आहिनि उहे विझी मथां तरियल भिंडियूं वराए अंबड़ियुनि जे ढके तक़रीबन 10 मिंट असां हल्की बाहि ते पचण लाइ छॾे ॾींदासीं। तक़रीबन 10 मिंटनि खां पोइ असांजियूं भिंडियूं बि चङी तरह अंबड़ियुनि सां गॾु ॻरी वेंदियूं ऐं तरिजी वेंदियूं। पोइ लाहिण वक़्तु अधु चमिचो आचार गोश्त जो मसालो मथां विझी चङी तरह तेज़ बाहि ते मिक्स करे लाहे प्लेट में रखंदासीं। तयारु आहिनि असांजूं आसान ऐं जल्दी तयारु थींदड़ मज़ेदार आचारी भिंडियूं। ज़ाइके में लाजवाब आहिनि।